असांखे ॾाढी हिते मौज मिलंदी आहे। असां तन मन धन सां अची शेवा कंदा आहियूं। तारीख़ी मंदिर बाबा सूरदास जो सालियानो वैसाखी मेले जूं तक़रीबूं पुॼाणी ते पहुतियूं। हिन वैसाखी मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां हिंदू ऐं सिख मज़हब जे सभई यात्रियुनि शिरकत करे मथा टेक कई। हिन मेले में ट्रस्टी राजकुमार तरफ़ां आयल यात्रियुनि लाइ समूरा इंतज़ाम कया विया हुआ। आयल यात्रियुनि लाइ रिहाइश, खाद खुराक, थधो पाणी, क्वार्टर ऐं बिजली जो पिणु बंदोबस्तु कयो वियो हुयो। वैसाखी मेले जा 3 ॾींहं मंदिर अंदरि पूजा पाठ अदा कयूं वयूं ऐं केतिरियूं ई रस्मूं पिणु अदा कयूं वयूं। हिन मेले में आयल महिमान लाइ मिठाई जा स्टॉल, ॿारनि जे रांदीकनि जा दुकान पिणु लॻाया विया हुआ। जॾहिं त तक़रीब जा 3 ॾींहं भंडारो पिणु हलंदो रहियो। जॾहिं त राति जो भॻत ऐं राग रंग जूं महफ़िलूं पिणु हलंदियूं रहियूं। सिंध जे सुरीले रागी शाहिद बबर गीत ॿुधाए वेठलनि खे झूमाए छॾियो। जॾहिं त नौजवाननि पारां सिंधू मथां केनाल नामंज़ूर जा नारा हणी पिणु एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। इन मौक़े ते पाक टीवी नेटवर्क जे रिपोर्टर इक़बाल गाॾी आयल यात्रियुनि सां वीचार वसूल कया। नाज़रीन, हिन वक़्तु आलाणी बाबा स्वरूपदास जी दरबार में बीठो आहियां, जिथे हर साल 12, 13, 14 अप्रैल ते वैसाखी मेलो लॻंदो आहे। ऐं हिन वैसाखी मेले ते हिंद सिंध खां यात्री ईंदा आहिनि मथा टेकण ऐं पंहिंजे दिलि जूं उमेदूं खणी ईंदा आहिनि बाबा स्वरूपदास वटि। ऐं अचो त असां यात्रियुनि सां ॻाल्हियूं कयूं, उन्हनि खां पुछूं त हू हिते केतिरनि सालनि खां ईंदड़ आहिनि ऐं हिते कहिड़ियूं उमेदूं ऐं बासूं खणी आयूं आहिनि। असां गंबर खां शुरू खां ई हिते ईंदड़ आहियूं ऐं हिते हर साल वैसाखी जो मेलो मल्हायो वेंदो आहे। सभु महिमाननि लाइ हिते हर शइ जी सहूलियत हूंदी आहे। असां पंहिंजे परिवार सां असां हिते हर साल मेले में ईंदड़ आहियूं। पंहिंजा नंढा वॾा ॿार बच्चा न्याणी सियाणी वठी ईंदा आहियूं। 3 ॾींहं अखंड पाठ साहिबु चालू हूंदो आहे। भंडारो साहिबु तयारु हूंदो आहे। कहिड़े बि टाइम ते अचिबो भंडारो साहिबु मौजूदु हूंदो आहे। कोई बि हिन दर तां बुखियो ख़ाली न वेंदो आहे। खादनि जूं झोलियूं भरींदो आहे। जिन खे न ॾिना अथई उन्हनि खे बि ॾींदो आहे। मंगियल परणाईंदो आहे। पहिरियल जा पींगड़ा लोड़ींदो पुटड़ा ॾींदो आहे बाबा स्वरूपदास। असांखे ॾाढी हिते मौज मिलंदी आहे। असां तन मन धन सां अची शेवा कंदा आहियूं। असांखे ॾाढी मौज मस्ती ईंदी आहे। हिते कंहिं शइ जी बि गुंजाइश कान्हे। जेका घुरूं था असांखे हाज़िर आहे। जेका बि शइ घुरूं था असांखे हर शइ मिले थी। कंहिं ॻाल्हि जी कमी न आहे। बाबा स्वरूपदास जा असांजे मथां वॾी रहमत आहे। असांजे कुझु दिलि जूं मनोकामना पूरियूं कंदियूं अञा कुझु असांजूं रहियल आहियूं, उहे असांजूं बाबा स्वरूपदास पूरियूं कंदियूं। हिकिड़ी मुंहिंजी मन जी ख़्वाहिश बाबा स्वरूपदास ज़रूरु मुंहिंजी पूरी कंदो। मुंहिंजा मेणा इहो बाबा स्वरूपदास ज़रूरु मोखींदो। बसि इहा मुंहिंजी प्रार्थना आहे बाबा स्वरूपदास साहिब खे। जीअं त असां हिते वैसाखी जो मेलो लॻंदो आहे बाबा स्वरूपदास जो, ऐं असां हर साल हिते ईंदड़ आहियूं ऐं हिते असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। असांखे दिली सुकून मिलंदो आहे ऐं असांजे हिते कंहिं बि ज़ात पात जो फ़र्क़ु न आहे। असांखे हिते इन मज़हब असांखे पंहिंजो मज़हब इहो न सेखारींदो आहे त को मज़हब ज़ात पात जो फ़र्क़ु हुजे। हिते जेके बि ईंदा आहिनि पंहिंजूं दिली ख़ुशियूं खणी ईंदा आहिनि ऐं उहे ख़ुशियूं पाए हलिया वेंदा आहिनि। ऐं हिते बाबा स्वरूपदास साहिब जे मेले जे शुभ मौक़े ते हिते भॻत भाग कयो वेंदो आहे ऐं प्लस में हिते पाठ साहिबु रखियो वेंदो आहे, अखंड पाठ साहिबु रखियो वेंदो आहे ऐं उनजो 3 ॾींहं माना पाठ साहिबु हलंदो आहे ऐं 3 ॾींहं ते भोग साहिबु पायो वेंदो आहे ऐं हिते बाबा स्वरूपदास साईं जन जो भंडारो बि हलंदो आहे ऐं असांखे हर शइ हिते ॾिनी वेंदी आहे। ऐं असांखे कंहिं शइ जी ज़रूरत पवंदी आहे उहा मिली वेंदी आहे। असांखे कंहिं बि शइ जी गुंजाइश न हूंदी आहे ऐं असां हिते पंहिंजूं ख़ाली झोलियूं खणी ईंदा आहियूं ऐं असां हिते पंहिंजूं माना जेके बि दुख सुख हूंदा आहिनि उते छॾे करे असां पंहिंजी ख़ुशियूं खणी झोलियुनि में हलिया वेंदा आहियूं ऐं असां सभिनी लाइ इहे दुआऊं घुरंदा आहियूं रब साईं ताईं सभु जो भलो करे ऐं सभु जो भलो थिए। अच्छा, हिते अची करे तव्हांखे कहिड़ी ख़ुशी मिले थी ऐं तव्हां एॾो पंधु करे अचो थियूं, कहिड़ियूं दिलि जूं तव्हांजूं उमेदूं आहिनि बाबा स्वरूपदास वटि खणी आयूं आहियो? दिलि में खणी ईंदा आहियूं, दिलि में ई वरी असांजी मुराद पूरी थी वेंदी आहे ऐं छा नालो ख़ुशी सां ईंदा आहियूं। असांखे न ईंदा आहियूं त जॾहिं असांखे तकलीफ़ थींदी आहे। अच्छा, हिते तव्हांजे लाइ जेके ज़रूरत जी शयूं आहिनि, मिसाल तौरु तव्हांखे का सहूलियत आहे, का तकलीफ़ आहे? असांखे हर शइ मिलंदी आहे। घर में हिते अंदरि मिली वेंदी आहे, चांहियूं, थधा पाणी, शरबत, हर शइ मिली वेंदी आहे। घणा ॾींहं हिते तव्हां हूंदा आहियो? असां 3 ॾींहं रही सघूं था। जे अॼु आया आहियूं त सुभाणे करे सघूं था, असांजी मर्ज़ी आहे। गाॾी करायूं वरी गाॾी में वेंदा सुभाणे भोग
जीअं त साईं असांजो हर साल जेको आहे वैसाखीअ जो मेलो लॻंदो आहे 12, 13, 14 अप्रैल ते। असां हीउ जेको आहे मेलो हर साल धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। हिन मेले ते तमामु परे खां जेको आहे सो असांजा महिमान ईंदा आहिनि, पर पाकिस्तान पूरे खां, पर ॿाहिरि मुल्क जा बि माण्हू हिते ईंदा आहिनि। हिते असां 3 ॾींहं जेको आहे सो उन्हनि जी भरपूर नमूने शेवा कंदा आहियूं। 3 ॾींहं असांजे दरबार साहिब जो भंडारो हलंदो आहे, जेको 24 कलाक लंगर हलंदो आहे। उन में देसी परदेसी असां में जेके बि हूंदा आहिनि ईंदा आहिनि, मुस्लमान भाउर हुजनि, ओड हुजनि, भील हुजनि, जेका बि क़ौम ईंदी आहे, 24 कलाक भंडारो चालू हूंदो आहे, कंहिंखे बि रोक टोक न ईंदी थींदी आहे। ऐं ॿियो हिते मेन असांजो जेको आहे सो वैसाखी जो सनानु थींदो आहे, जंहिंमें ख़ासि करे जेको आहे सो माण्हू सनान लाइ हिते ईंदा आहिनि। जेके सनानु करण सां जेके बि असांजा पाप हूंदा आहिनि उहे कटिजी वेंदा आहिनि। ऐं ॿी हितां जी जेका आहे असांजा मुस्लमान भाउर आहिनि उहे बि असां सां सुठो तमामु घणो ताउन कंदा आहिनि। ऐं हितां जी जेका आहे असांजी पुलिस इंतिज़ामिया आहे उहा बि असां सां सुठो ताउन कंदी आहे। ॿियो असांजा जेके हिते प्रेस वारा भाउर आहिनि उहे बि असां सां सुठो ताउन कंदा आहिनि। ऐं तमामु हिते असां सां जेके बि हिते असां रहूं था, ओस पास में जेके बि असांजा रहनि था, उहे असां प्यार ऐं मोहबत सां रहंदा आहियूं। नाज़रीन, अवां वैसाखी मेले ते आयल यात्रियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो ई चवणु आहे त हीअ गादी बाबा स्वरूपदास जी हिंद ऐं सिंध में तमामु वॾी गादी आहे, जिथे असां सालनि खां हिते पांधीअड़ आहियूं ऐं सालनि खां हिते ईंदा आहियूं ऐं पंहिंजे दिलि जी उमेदूं खणी ईंदा आहियूं। ऐं बाबा स्वरूपदास वटां असांखे सुख शांती अमुन मिलंदो आहे ऐं असां त झोलियूं भरे वेंदा आहियूं। ऐं असांजी इहा ई तमन्ना आहे त हिन सिंध में सदाईं अमुन, मोहबत ऐं भाईचारो क़ाइमु ऐं दाइमु रहे। जी।